नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त मकली जे ॻोठ सिकंदर जमाली जे रवासी पोरियत अब्दुल्ला गंडरो अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी रबड़ी जो दुकान है, पर मुल्क में पैसो न हुजण करे रोज़गार करण बि हाणे मुश्किल थी वियो। हिन चयो है त मुंहिंजी तइलीम प्राइमरी आहे। गुज़िरियल 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जे दरवाज़नि ते चकर काटे थकिजी पियो आहियां, पर केर बि मुंहिंजी दांह ॿुधण लाइ तयारु न आहे। बाक़ी चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु वोट वठण ताईं महदूद आहिनि, बाक़ी सार लहण लाइ केर बि तयारु न आहे। हिन चयो त मूंखे मुख़्तलिफ़ खातनि में केतिरा भेरा अप्लाई करे चुको आहियां, पर को बि रोज़गार ॾिनो नथो वञे। हिन वधीक चयो है त मुंहिंजा 5 ॿार आहिनि, पर रोज़गार न हुजण करे बच्चनि जी तइलीम बि मुतासिर थी रही। हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी, वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह, सिंध हाई कोर्ट समेत वस वारनि खां मुतालबो कयो त ग़रीब खे रोज़गार ॾेई परेशानी खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।